नाज़रीन सिंधड़ी जो वॾी आबादी वारो शहर फुल हॾियूं मसइलनि जे वर चढ़ियल आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था असद शह जी रिपोर्ट। तालके सिंधड़ीअ जो सभ खां वॾी आबादी रखंदड़ शहर फुलाडियूं बुनियादी मसइलनि जे वर चढ़ी वियो। 10,000 जी आबादी रखंदड़ हिन शहर में पीअण जे साफ़ पाणीअ जे मसइले समेत सफ़ाई सुथराई जो पिणु वॾो मसइलो आहे। अॻूणे वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जूने जे दौर में ड्रेनेज सिस्टम ऐं वाटर सप्लाई जी क़ीमत मिली, पर 34 साल गुज़रण बावजूदि उन जी का बि मरमत न थी, जंहिं करे वाटर सप्लाई जूं लाइनूं ऐं ड्रेनेज सिस्टम जूं लाइनूं हिक ॿिए में मिलण करे हितां जा रवासी गंदो पाणी पीअण ते मजबूर आहिनि, जंहिं करे हितां जी अवाम अक्सर वबाई मर्ज़नि में मुब्तला रहे थी। सफ़ाई जो अमलो घटि हुजण सबबि हर हंधि गंदगीअ जा ढेर लॻल नज़र अचनि था। उन खां सवाइ लाइट जी तवील लोड शेडिंग जो पिणु वॾो आज़ार आहे। सभ खां पहिरीं जेको वॾो बुनियादी मसइलो आहे उहो आहे सफ़ाई जो। सफ़ाई असां वटि मेन आहे। असां वटि गटर जी सफ़ाई कोन पई थिए ऐं इन खां पोइ रोड रस्तनि ते गंदगी जा ढेर लॻल हूंदा आहिनि। फुलाडी जा मसइला इहो आहिनि त असांजो पहिरीं मसइलो आहे वापडा जो आहे, जेको असांजी लाइट सुबुह जो 7 बजे वञे थी, 12 बजे अचे थी, उन खां पोइ शाम जो बाद में लाइट वञे थी, राति जो 10 बजे अचे थी। उन खां पोइ असांजे शहर जो पाणी जो मसइलो आहे। तलाउ जी कंडीशन तव्हां हली ॾिसो न, उनजी दीवार आहे। असां मुतालबो त घटि में घटि तव्हां जेको आहे आबादी ॾिसो, घणी आबादी फुलाडी जी आहे, उन हिसाब सां उनखे बजट ॾिनी वञे त इन प्रॉपर कमु थियनि। पाणी जी सफ़ाई सुथराई बि रहे, तालाब साफ़ रहनि ऐं ड्रेनेज जो निज़ाम सुठो रहे। पाणी असां वटि आहे कोन पीअण जो साफ़ पाणी, ऐं तलाउ असां वटि हुजणु खपनि। 2-3 तलाउ हुजनि स्किन में। हू कोन मेन टांकी आहे जंहिं ते प्रेशर ठहे थो, हू टांकी असांजे माना केॾी महिल बि किरी सघे थी। ऐं असांजी माली पाड़े में, हिन मेघवाड़ पाड़े में असांजे 2-4-5 हज़ार जी आबादी आहे। उन में वाल सिस्टम हुजे त असांखे 15 मिंट या अधु कलाक पाणी सरासरी मिले। असांजे भर में ख़ासकेली पाड़ो, माली पाड़ो, मेघवाड़ पाड़ो में पाणी ठुप कोन थो अचे, ईअं सम्झो त। बाक़ी रहियो सफ़ाई आहे ई कोन्हे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त फुलाडियूं वासियुनि जा बुनियादी मसइला हल करे उन्हनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन यूसुफ शर सां गॾु असद शर, आवाज़ न्यूज़ सिंध। ऐं नाज़रीन इन सां गॾु बुलेटिन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वधीक ख़बरी अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट आवाज़ TV.tv ऐं ॾिसंदा रहो आवाज़ न्यूज़।